वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। साले छा ॻाल्हि आहे? तू परेशान वेठो आहीं अकेलो? दिल ऐं दिमाग़ जे विच में झेड़ो हली रहियो आहे। ॾाढो परेशान आहे, सम्झ में नथो अचे त छा कयां। इहा तुंहिंजी हालत जूने जे अचण खां पोइ थी आहे। ऐं इहो केरु हुयो? ॾाढो राणो नालो आहे हिन घोड़े जो। ऐं सच पुछी त जीअं इहो मूंखे कुझु ॿुधाए वियो आहे त सम्झ मुंहिंजे दिलि जे बुनियादनि खे लोॾी वियो आहे। दिलि त चए थी हींअर जो हींअर बिजार ख़ान जे ॻोठ वञाए हुन जा गभा गभा करे कुतनि खे खाराए छॾियां ऐं हुनजे पीउ नौरोज़ ख़ान जी क़बर खे वञी बाहि ॾेई छॾियां त हिननि खे ख़बर पई त परावन बचनि में हथ कीअं विझबो आहे। आख़िर ॻाल्हि छा आहे? बिजार ख़ान सां तूं एतिरी कई आहे, मतां ओॾां वञी तूं। मूं अधी ऐं मुंहिंजे भाउ गुंगे अधु ज़िंदगी हिन एहसास में गुज़ारे छॾी त असांजो पीउ मरिजी वियो आहे। असां छोरा छिना ऐं लावारस आहियूं। मुझे ख़बर पई त मुंहिंजो पीउ ज़िंदा आहे, जहिड़ो हाल हयात आहे। ऐं नौरोज़ ख़ान जे ज़माने खां वठी इन पूनी कोट में क़ैद वारी ज़िंदगी पियो थो गुज़ारे। छा तोखे यकीन आहे त तुंहिंजो पीउ जहिड़ो आहे या बिजार ख़ान जी का चाल आहे जो तोॾे माण्हू मोकिलियो अथई? असल में जिते बाबा साईं क़ैद आहे न, इहो ॾाढो उन कोट जो चौकीदार। हे पंहिंजा माण्हू मोकिले पूरी तोखे हमदर्दी थो ॾसे। मतां उनजे चवण ते ओॾां वियो आहीं। मां ऐं मुंहिंजा माण्हू तोसां गॾु आहिनि। तूं जीअं चवंदे तीअं कंदासीं। मां बाबा साईं खे चवां थी त हाणे अदा मल्हार जी शादी में देर न कनि। हाँ चांडू, तू ही का तकड़ कर। बाकी मल्हार त सुस्त आहे, पर मूंखे डप आहे वरी न को मसलो थी पए। तू ॾाढी वहमी आई मूमल। हाणे जॾहिं ॿिन्ही खानदाननि में फितनो ख़त्म थी चुको आहे त पोइ छा मसलो थींदो? चांडू की तोखे ख़बर न आहे, मोहब्बत जो पंध कंडनि जी वाट ते थींदो आहे। ॿियो इहो त चवंदा न आहिनि अॼु जो कमु सुभाणे ते न छॾिजे। साह न वञई, मां तव्हां ॿिन्ही जो जल्दी को बंदोबस्त करायां थी। भला तू पंहिंजे बारे में छा सोचियो आहे? मुंहिंजे बारे में छा? तो जो ॿुधायो हो कल त तुआरो ज़हर अली साहब असांजे इलाके में पुलिस वारो थी अचे पियो। हाँ सच्ची, ज़हर अली खे मूं सरप्राइज ॾियण जो सोचियो आहे। सरप्राइज माना? माफ़ कजो बिजार ख़ान, मां हिन सीट ते वेहण खां पोइ कानून जे लाइ सोचींदो आहियां ऐं कंहिंजूं फर्ज़ूता घुर्जूं पूरियूं करण लाइ न। छा मूं मथां थियल हमले जी इंक्वायरी ऐं ॾोहिन जी गिरफ़्तारी कानून जे बरख़िलाफ़ अमल हूंदी? इन जे लाइ मां सूबेदार खे सख़्त हिदायतूं जारी करे चुको आहियां। तव्हां पंहिंजे ज़ाती दोस्त शम्स जी बाज़ियाबी जे लाइ छा कयो आहे? ॾिसो, इन हवाले सां मां तव्हांजे साम्हूं जवाब ॾियण आहियां, पोइ बि तव्हांजी तसली जे लाइ तव्हांखे ॿुधायां हू 2 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे घर वापसि हूंदो। ज़हर अली साहब, जेकॾहिं पुलिस सचाई ते चढ़े न त समुंड मां बि सुई ॻोल्हे कढे। पर मूंखे ज़ाती तौर ते तव्हांजे रवैये ॾाढो मायूस कयो। ॾिसो मिस्टर बिजार ख़ान, तव्हां था चओ त तव्हांजे ज़ाती मामलनि जे करे मां तव्हां ऐं ख़ान बहादुर जे विच में अचां, इहो कोन थींदो। ज़हर अली, नौकरियूं अचणी वञणियूं आहिनि। एॾो बेमुरवत रवैयो तव्हांजे लाइ ठीकु न आहे। बिजार ख़ान साहब, मां शुरूआत में ई पंहिंजे रवैये जी माज़रत करे चुको आहियां। मां कानून मुताबिक़ सभिनी सां हिकु जहिड़ो रवैयो करण जे लाइ मजबूर आहियां।
अदा अदा एॾा मसला लॻा पिया आहिनि पुलिस तुंहिंजे पोयां आहे की तूं सॼो घर कीअं आयो आहे मुंहिंजा भाउ माण्हुनि ते को भरोसो न आहे एहतियात बि का शइ हूंदी आहे ॼाणा थो मुंहिंजी भेण चङी तरह ॼाणा थो त ॾींहं ॾिठो जो मूंखे घर न अचणु घुरिजे हा पर छा कयां ॻाल्हि कुझु अहिड़ी जो सिजल हण जो त मूंखां सब्र ई न थी मिलो कहिड़ी पंहिंजो बाबा सिधा आहे हयात आहे पंहिंजो बाबा छा छा पंहिंजो बाबा हयात आहे जीअरो आहे पंहिंजो बाबा हा इहो सच आहे पर अदा तूं इहो कीअं थो चई सघीं जेकर बाबा जीअरो आहे वो आहे किथे केॾा हलियो वियो हेतिरा साल असांजी सार छो न लधी हुन अॼु हिकु बेवस पिंजरे में कैद पखी अहिड़ो हला पर हणण खां सवाइ ॿियो करे छा थो सघे सिवाय पाण खे ज़ख़्मी करण खां ॿियो कुझु बि नथो करे सघे कुझु बि न हिन जो मतलब तो बाबा जेल में आहे हा बाबा जेल में न पर बिजार खान कोट में आहे जॾहिं खां बिजार खान जे पीउ नूरोज़ खान बाबा खे पंहिंजे कोट में कैद कयो आहे उन ॾींहं खां वठी अॼु ताईं बाबा कॾहिं ॿाहिरि जी दुनिया ॾिठी न आहे हे मुंहिंजा मालिक तूं अदल कर हे मुंहिंजा मालिक तूं भरजलो थी मुंहिंजे पीउ जो पर दीवानो मता इहा ॻाल्हि कई ॻोठ वारे सां करी त को बाबा ज़िंदा आहे छो त बिजार खान खे इहा कल्ह ई न आहे त को बाबा साईं हुन जे कोट में आहे जेकॾहिं हुनखे इहा ख़बर पई त पक ॼाण मूंखे हू हर तरह सां कमज़ोर करण जी कोशिश कंदो पर अदा बाबे खे नी खूनी कोट मां कढण जे लाइ छा सोचियो थी अदीन लाइ मूंखे खान बहादुर सां सलाह करणी पवंदी छो त हुन जी सलाह खां बिना खूनी कोट त छा माण्हू जे आसपास में नथो वञी सघां कयां थो सलाह खान बहादुर सां पोइ ॾिसूं छा थो जवाब ॾे सर इंस्पेक्टर बचल खान आयो मोकिलियोसि उनखे मूं ई घुरायो यस सर इंस्पेक्टर बचल मूं तोखे बाजार खान ते नज़र रखण लाइ घुरायो ऐं हा ईअं न थिए कि ग़रीब जी गिची में पइजी वञे सर मां बिजार खान खे बि सुञाणा ऐं फिरोज खान खे बि सुञाणा ॿई किरदार जा सही न आहे हिन मुआशरे मां तोखे गंद कढी ॾींदुसि उहे चाहे सरदार हुजनि या फौजदार हुजनि तूं वञ आम माण्हू सां सुठो सलूक कर जीअं पुलिस जी साख सुठी रहे जी सर जेको तव्हांजो हुकुम ॾाढा मूंखे त ॻाल्हि कंदे बि शर्म थो अचे यार मां हिकिड़ो लाचार माण्हू बेवस बांदी आहे हथें ख़ाली तो जेको उते हेॾो वॾो एहसान कयो आहे यार तुंहिंजे इन एहसान जे बदिले मूं वटि त कुझु बि कोन्हे कुझु बि न मूंखे त यार हे शर्मिंदगी मारे विधो जुबड़ खान एहसान जो को बदिलो हूंदो आहे छा यानी हे जुमला चई मूंखे शर्मसार न कर बस मूं त ईअं पंहिंजी बेवसी में ज़ाहिर कई केॾो न मां बेवस आहियां बस रुगो मूंखे इहो ॿुधाए यार मुंहिंजो ॿिजो साल कीअं हो तोखे ॾेख में कीअं नज़र आयो यार छा ॿुधाए हुनखे ॾिसण जे लाइ त मां ॾाढो बेचैन आहियां ॾाढा
ॾाढो बेचैन आहियां। चिबड़ खान उन वक़्त मूं वटि कैमरा वारो फोन कोन हो, न त उन जी तस्वीरूं कढी तोखे ॾियां। चिबड़ खान तोखे मां छा ॿुधायां, साल जो तो वांगुरु सफ़ा कद बाडीअ में जवान लॻो पियो। ए भैया मालिक, सॼे जग जहान में सरदार इन गुनाहगार ते लख थोड़ा, उनखे पंहिंजी पनाह में रखजांइ मुंहिंजा मालिक साईं, पंहिंजी पनाह में रखजांइ, पंहिंजी पनाह में रखजांइ। ऐं मूं तुंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधायो थोमांसि ऐं पंहिंजो नंबर बि ॾेई आयो आहियां। तो बानू है गुलाम रसूल जी का ख़बर चार वरती। ॿई ख़ुशि आहिनि, सफ़ा तयारु लॻा पिया आहिनि। ऐं सालिया चयो त बाबे खे चइजां गणती न करे, जल्दी आज़ादु कराईंदोमांसि। दादा दादा मूंखे पक आहे त मुंहिंजो खून फिरण वारो न आहे। मूं त बाबा खे ॾाढो ई रोकियो त इन माई फापुल सां शादी न कर, पर बाबा त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार ई न आहे। अदो सावण फ़कीर त शरीफ़ माण्हू आहे, हुअ माई त आहे जिनड़ी, जीअण हराम करे छॾींदसि। हो काकी, मां बि इहा ई सोच ॾिनल आहियां, पर बाबा खे केरु सम्झाए। शादीअ जी उमिरि त तुंहिंजी आहे न, अवल तोखे पढ़ाए, पोइ जीअं खपेसि तीअं करे। काकी, तूं मुमल जो वियाह कॾहिं थी करीं? हिन सवाल जो जवाब त अदो शाह मुराद ॾेई सघे। हू जॾहिं बि शादीअ जो ॾींहुं वठण ईंदा, असां इनकार कोन कंदासीं। न्याणी जो ॾाज मूं ठाहे छॾियो आहे, बाक़ी रब भलाई कंदो। मुमल खुश नसीब आहे, पंहिंजे घर वारी थींदी। अल्लाह साईं उनजा नसीब भला करे। अम्मा, हुन जेके मोहब्बत जे ख़ातिर दुख झिलिया आहिनि न, उहे तोखे ख़बर न आहे। दुखनि पोयां सुख हूंदा आहिनि काकी, बस तूं रब ते छॾे ॾे, अल्लाह ख़ैर कंदो। तूं सही थी चईंदी, मोहब्बत जो पंधु सौखो न हूंदो। मां सां शादी कंदे ट्रिप जा कुआ अच्छी गाड़ी यार समझे तो चल जाओ। मुझी मां सां ही शादी करे, मां मरी विया। चाचा समझ छा गाल है ये छो पवड़े तो सा। ए अबा मानस है मुझे निकाह जो बुधी छोरो मछिर जियो बा। पुत्र तू रुगो मुखे घर वठी हलो, सूरा डाढो हली कर टाको रखया। चाचा सावण घर जे बजाय तो के मां खान बहादुर योता के तो वठी हला जी, हो तो के पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसे। अरे पापा इने निभागे चरे भूख जी वरी केड़ी दान भी। चाचा भूख चरियो ना है, यो मां जो पढ़ायला सजो ड्रामो कई वेठो आ। अच्छा तो हलिया आस्ते अबा आस्ते हां आस्ते आई मोआ केड़ी या धूड़ पाती थे या हां तक याजार में आया
मथा वरी नोड़ भी मुंहिंजी गिचीअ में विधई न। अमड़ मूं त सोचो तूं मूंखे वॾियूं शाबाशूं ॾींदी पर उब तो धड़का मूंखे बि ॾी। हाय रे हाय, ओ निभागा चरिया तोखे इहा ख़बर आहे तुंहिंजी इन हरकत सां नतीजो कहिड़ो निकिरंदो? खबर खबर हाणे इहो सावण फ़कीर शादीअ नाले दा तो भया कंदई। शादीअ जिथे ॿुधंदो न छलन किथे वाॼो वॼे उतां ट्रो कंदो आ कंदो। हाय रे हाय, मुंहिंजा नसीब ई फिटल आहे न। तोखे इहा ख़बर आहे त हाणे तूं वधीक मच्छर पो हाणे त वधीक चवंदो त मूंखे पाण आयो। आउं त चवां पई मिंथ मेड़ कंदुसि को फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में थींदो। हाणे त उहा बि ॻाल्हि ख़तम करे छॾी। हाणे त ॾिस त छा थो थिए। अमड़ इहो आहे मच्छर जहिड़ो, इहो मच्छर छा कंदो? जीजल जेकर इहो सोढो विच में न अचे हा न हिन मच्छर खे वठी खंभनि खां पट हुनखे ज़मीन में पूरियां ऐं तुंहिंजी हमेशह लाइ जान छुटी वञे हा मुंहिंजी जीजल अमड़। अरे धूड़ पई आहे जीजल जे बूथ में आ। ॾिस जाए वेठो ओ इच्छो तो खान बहादुर जो पेशी लाइ हुकुम अच न या कीअं तो सिधो थी वञी। ऐं त तोखे ॼणे फाथी आहियां। अमड़ ईअं न चवंदी कर, आख़िर मां बि तुंहिंजो बचो आहियां। जेकर ॿीहर तो मूंखे ईअं चयो न त मां झंग मुंहुं कंदोसि। हा रोक मूंखे रोक। अरे हल हल चरी आहियां जो रोकींदीसि वञी धूड़ पाल। हिकिड़ो चकर बाम हिकिड़ो चकर रोक मूंखे रोक। छोरो करे छा थो मारींदो छा? अम्मा जेकर तू नथी रोकी न मां बि वेही काठू थो कयां। सरकार जे सोढो वक्त ते न पहुची हा न त सावण फ़कीर खे छोरो उफट मारे विझी हा। वाह साईं वाह, हकम साईं ही तव्हांजी कहिड़ी बादशाही आहे जो 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 मिस्कीन खे ये चरिया कुटिन। फापुल वारे हिन ही अधमग़ज़ी पुट जो कहिड़ो इलाज कजे? अला तव्हां ही खणी ॿुधायो। सरकार इहो छोरो सभु मां जी चुरच ते थो करे। त पोइ सुभाणे पहिरियों कमु इहो था कयूं त फापुल ऐं सावण फ़कीर जो निकाह था करनि। तूं राज़ी त आहीं न सावण फ़कीर? बिल्कुलु साईं, मूंखे कहिड़ो ॾाज वठणो आहे जो मां मोहलत घुरंदुसि। सावण फ़कीर पीरी में तुंहिंजी शादीअ जो इहो शौक़ु ॾिसी ॿियनि खे भली हैरत थिए पर आउं सम्झी सघां थो त तूं ज़ाल बिना पाण खे केतिरो अकेलो थो सम्झी। इहो तव्हांजो अंदाज़ो ग़लति आहे सरकार, ग़लति आहे। मां फापुल सां शौक़ सां न पर सिद्ध में शादी कंदुसि। इहा तव्हांखे ख़बर न आहे हाकिम साईं त हुन निभागीअ मुंहिंजी न्याणी खे केॾो सतायो आहे। मां इन रन खां पंहिंजी धीअ जे लुड़क लुड़क जो हिसाब वठंदुसि। पोइ मूंखे मयार न ॾिजो। कमदार तूं ऐं सोढो सॼे ॻोठ खे इहो इतला ॾेई छॾियो त सुभाणे 10 बजे फापुल ऐं सावण फ़कीर जो निकाह थियो। ऐं हा फापुल खे बि इहो इतला ॾेई छॾिजो। हाकिम साईं मूं जेके ही धक खाधा उहे छुटा। ही तव्हांजो कहिड़ो फ़ैसिलो आहे, कहिड़ो फ़ैसिलो था कयो? अजीब ॻाल्हि आहे साईं। अड़े सावण फ़कीर असां फापुल ऐं हुनजे पुट जा हथ पेर ॿधी तुंहिंजे हवाले था कयूं। पोइ पियो हिसाब किताब वठजां न सॼी उमिरि बाबा तुंहिंजे हवाले हूंदा। साईं ये न थिए त शादीअ खां पोइ हर चौथे ॾींहुं हू तव्हां वटि दाही बीठी हुजे ऐं वरी तव्हां मूंखे पिया फ़ैसिले लाइ घुरायो। मूमल जे अचण खां पोइ मां नंढनि नंढनि कमनि मां आज़ाद थी वेंदसि, बल्कि मां सभु पंहिंजा कम उन खां कराईंदसि। मूमल मुंहिंजी घरवारी थियण वारी आहे, तुंहिंजी नौकरानी थो रही जो तुंहिंजा सभु कम कंदी। निणान जे रिश्ते जी अहमियत चांडोकी खे ख़बर आया था। भला वो मूंसां बिठाए हिन घर में सुकून से रही सघंदी? माना त तूं नूंहं ऐं ससारा ड्रामा ॾिसी ॾिसी उहो किरदार निभाइण थी चाहीं। ॾिस अदा जेकॾहिं घर में सुकून वारो माहौल हूंदो त
त सब खुश रहंदासीं, बोर न थींदासीं। हाँ हाँ इहो त आहे, पर तोखे मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजी उमिरि जो घणे मां घणो ख्याल रखणो आहे। चलो ठीक आहे, पर हुन जे बदले में मां तव्हांखां ख़र्ची त लाज़मी घुरंदसि न, ख़र्ची बि घुरंदसि ऐं ख़र्च बि कराईंदसि। मंज़ूर आहे मुंहिंजी भेण। हाणे तूं हीअं कर, बाबा साईं ते ज़ोर घणो रख, जे हिकु न ॿिनि ॾींहंनि में मुंहिंजी शादी थी वञे। बाबा चयो आहे त गर्मियूं कुछ घटि थियनि, अक्टूबर जी आख़िर में या नवंबर जे स्टार्ट में तुंहिंजो निकाह कराईंदासीं। अक्टूबर ई नवंबर अञा परे आहे। हाणे इहो सोच त मूंखां इंतज़ार किथे थींदो। अम्मा अदी हाणे यो पिटको हरू भरू बंद कर, मथे में सूर विझी छडियो अथई। तोखे फाही कोन थी अचे, निकाह तो थे तुंजो, वो भी सावण सां। वो तो सावण के खबर तॾहिं पवंदी जॾहिं तू उन जे घर में वेंदी ऐं उन सां वेल कंदी है। शाबस तई, तू भेणा देणा निभागी। अल्लाह साईं दुश्मन जे घर बेड़ी बेड़ी पैदा न करे। गैर माण्हू आ, उन जो पासो खणी पई असां जे लाइ गटपद थी ॻाल्हाई। शाबस तई मासी, अम्मा सां गॾु मां बरो तोखे कोन थी चवां, तोखे त सदाई मुंहिंजी हर ॻाल्हि ख़राब लॻंदी आ। इहो मां तोखे समझायां थी त इन रोज राड़े मां कोई फ़ाइदो न थई। खान बहादुर जो हुकुम त कंहिं बि सूरत में कोन टरंदो, उहो त तोखे हर हाल में कबूल करणो पवंदो। ॾिस जाए इने मोए सावण के जो ज़हर ॾेई मूं पूरो न कयो न त मुंहिंजो नालो बि पापुल न आहे। भले इहो हिकिड़े ॾींहं जे लाइ घोट थी अचे, पर पगलियूं पियो वॼाए ऐं उनखे पूरो कंदुसांसि, ज़हर ॾींदीसांसि। अम्मा मां तोसां गॾु ज़हर में ज़हर मां तोखे हणी ॾींदुमि। मासी से पर तूं अम्मा खे दिलासो ॾे न, अम्मा रोए थी, मूंखे दुख थो थिए। अम्मा तू बच्चो आहीं, तोखे दुख त ज़रूर थींदो, पर तहां बिनी माउ पुट खे न तहांजी नियत मारायो आहे। अम्मा निभागी ॾिस छाती चवे अम्मा, या नियत असांजो अम्मा। मासी अम्मा घटि न करा, ये त असांखे ई आहे जो तोखे हेॾो खाराए खाराइए हाथी करे छॾियो आहे। सॼो ॾींहुं था ॿियनि जा ऐब ॻोल्हियो, पया था ॿियनि मां विॾूं कढो, त पोइ उन्हनि सां इहो ई हशर थींदो न। जेको ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो आहे न, आख़िर में वञी उहो ई उन खॾ में किरंदो आहे। जे तहां ॿई अल्लाह के मञाण इहो पिपलण बंदि कर। मूंखे त लॻे थो सरदार जे घर आहिनि कयो समझाए मोकिलियो अथनि। हिक नास्ती असां सां इहे ॻाल्हि आहे। मां थोरो घटि रो, हींअर गोड़ा बि ख़तम थी विया आहिनि, सुकी आहिनि। न दी, मां त तोखे ॾियण आई हुयसि शादीअ जो जोड़ो, पर जे तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि खां चिड़ थी लॻे त मां वञा थी। अरे नानाड़ी केॾा थी वञी, अॼो को ॾींहुं त न वञ, छॾे मूंखे, आउं पाण हली थी वञा। मासी सरदार मुंहिंजे लाइ जोड़ो मोकिलियो आहे। ख़बर न हन त माउ सां गॾु पुट बि परणजंदो। सफ़ा सुञाइनि, अम्मा तोखे त जोड़ो मिलियो आहे, मूंखे उहो बि न मिलियो। ॿियो कुझु न, भला वॾे जी नियत जे न। ओ मां ड्रिजू न ज़ीनत, ड्रिजू न। मां तोखे को बि नुक़सान न पहुचाईंदुसि। मां पंहिंजे कम सां वञी रहियो आहियां। जीअं तूं मुंहिंजे साम्हूं आई है न, ओचितो ईअं तुंहिंजी नज़र पइजी वई ऐं तूं डिॼी वई, मुंहिंजी बि तो ते ईअं ई नज़र पइजी वई। छा थियो ज़ीनत? ही छा पियो चवे तोखे? छा पियो करे? तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ज़ीनत हरू भुर मूंखे ॾिसी डिॼी वई आहे, मूं हिनखे कुझु बि न आहे चयो। ज़ीनत छा ही सच पियो ॻाल्हाए? ज़ीनत ॿुधाए न, जेकॾहिं तोखे हिन हिकिड़ो बि अखर चयो आहे त तूं ॿुधाए। असां हितां सिधो हवेली हलंदासीं ऐं हुते हली खान बहादुर के हिन जे करतूतनि जी दाह ॾींदासीं।
खुदा जे वास्ते इहो ज़ुल्म न कजो जेकर खान बहादुर खे ख़बर पई वो तो असुल मूंखे फुट मारे छॾींदो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।